नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्त हालाणी मां ख़बर ॾींदा हलूं त हालाणी भरिसां नवाज़ CNG वटि क़ौमी शाहराह ते कराची खां सखर वेंदड़ कार तेज़ रफ़्तार सबबि सखर खां कराची वेंदड़ ट्रालर खे पोयां ज़ोरदार टक्कर हिक ई घर जी फैमिली सां हादसे में हिकु औरत फौत, 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे हालाणी पुलिस ऐं मुक़ामी माण्हुनि रूरल हेल्थ हालाणी अस्पताल पहुचायो वियो, जिते ज़ख़्मियुनि अब्दुल मनान, ज़ैद, फैसल, अब्दुल रहमान ऐं ॿिया ॿुधाया वञनि पिया। ज़ख़्मियुनि जिन जो इलाज कयो वियो, जॾहिं त फौत थियल औरत जो लाश ऐं ज़ख़्मियुनि खे मलहम पट्टी करे कराची वापसि घर रवानो कयो वियो। जॾहिं त फैमिली कराची खां सखर माइटनि ॾे वञी रही हुई त तेज़ रफ़्तारी सबबि कार जो हालाणी क़ौमी शाहराह ते हादसो पेश आयो, जॾहिं त आख़िरी इत्तलाउनि ताईं हालाणी थाने ते को बि केस दाख़िल न थी सघियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।